Southern News Today. You are watching 4 p.m. Bulletin. सियालकोट में औरत असिस्टेंट कमिश्नर से पेश आयल वाक़े के गलत रंग ॾिनो वियो। कुछ माण्हू अफ़सरशाही ऐं हुकूमती इदारनि में टकराव जी साज़िश करे रहिया आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अहवान सियालकोट में औरत असिस्टेंट कमिश्नर सां बदतमीज़ीअ वारे वाक़े ते चयो आहे त चीफ सेक्रेटरी पंजाब आॾो हक़ीक़तूं टोड़े मरोड़े पेश कयूं वयूं। अफ़सरशाही में गर्मी ऐं तकलीफ़ बर्दाश्त करण जी सघ हुजणु घुरिजे। आउं पाण बि औरतुनि जे हक़नि लाइ जंग विढ़ंदी रही आहियां। कालो के वाक़े में अवामी रिलीफ जे हवाले सां बद इंतज़ामी थी। असां अवामी रिलीफ खे तरजीह में रखियो। सियालकोट में औरत असिस्टेंट कमिश्नर सां बदतमीज़ी करण ते पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अहवान मथां छिती तनक़ीद। वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन उस्मान डार बि असिस्टेंट कमिश्नर सोनिया सदफ़ जी हिमायत में मैदान ते अची वियो। उस्मान डार चयो आहे त सियालकोट जे एसी सदफ़ सोनिया खे सुञाणा थो। हूअ ईमानदार ऑफिसर आहे। साणस पेश आयल नाख़ुशगवार वाक़े ते अफ़सोस थियो। मुल्क अंदर गवर्नर्स के ठीक करण में औरतुनि जो अहम किरदार आहे जंहिंखे साराहणु घुरिजे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त सिविल सर्वेंट्स ऐं ब्यूरोक्रेट्स महिनत सां इम्तिहान पास करण बाद उहिदनि ते ईंदा आहिनि। उहे सिलेक्ट थी नाहिनि ईंदा। वज़ीर थियण जो इहो मतिलबु नाहे त तव्हांखे ऑफिसर्स जी तज़लील जो लाइसेंस मिली वियो। फिरदौस आशिक़ अहवान सोनिया सदफ़ खां माफ़ी वठे। पीटीआई कराची में बहरिया टाउन के ज़मीन विकिरो करण ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव जमा कराए छॾियो। अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख पार्टी अॻवाननि जी सहीअ सां ठहराव जमा करायो। ठहराव में चयो वियो आहे त सिंध हुकूमत सूबे जूं ज़मीनूं बहरिया टाउन खे विकिरो करे रही आहे। मलीर में क़दीमी ॻोठनि खे बहरिया टाउन जी ज़रिए मिसमार कराइण जी साज़िश बंदि कई वञे। ठहराव में क़दीमी ॻोठनि जे रहवासियुनि ते तशदुद कंदड़ बहरिया टाउन जी इंतिज़ामिया ऐं ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मलीर ऐं सिंधड़ी में बहरिया टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरा। क़दीमी ॻोठनि जे ज़मीननि जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण जो मुतालबो। अपोजिशन पार्टी सदाई पर्चीअ जी सियासत कई ऐं इक़्तिदार में आयूं। मुल्की मुफ़ाद में आहे त हाणे पर्चीअ जी सियासत खां ॿाहिरि निकिरो। कराची जी चूंडुनि में नवाज़ लीग तरफ़ां पीपल्स पार्टी मथां धांधली जा इल्ज़ाम हया पिया वञनि। चूंड सुधारा नथा चाहियो त रोअण पिटण जो सिलसिलो बि बंदि करियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं वज़ीर आज़म जी ख़ुसूसी मुआविन बाबर अवान जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अपोजिशन खे चूंड सुधारनि ते ॻाल्हियुनि जी दावत। फवाद चौधरी ऐं बाबर अवान चयो आहे त वज़ीर आज़म चूंड सुधारनि जूं तजवीज़ूं ॾिनियूं। सभिनी खे ख़बर आहे त केरु चूंड सुधारनि आॾो रंडक बणियल आहे। चूंड सुधारनि जे मुसविदे में सियासी पार्टीज़ अंदरि जमहूरियत लाइ 2 तजवीज़ूं ॾिनियूं। सियासी पार्टीज़ खे पाबंद करे रहिया आहियूं त उहे सालियाना कन्वेंशन मुनाक़िद कनि। नादरा रजिस्ट्रेशन डेटा जे बुनियाद ते वोटर्स जी फ़हरिस्त तयारु कई वेंदी। मुसविदे में का बि अहिड़ी तजवीज़ न आहे जेका हिक सियासी पार्टी जे मुफ़ाद में हुजे। कमाल साहब जो कमाल कूड़। गवर्नर इमरान इस्माइल तरफ़ां PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जी PTI में शमूलियत बाबति बयान जी तरदीद। सिंध जे गवर्नर ट्वीट बयान में चयो आहे त मुस्तफ़ा कमाल पाण हुकूमती पार्टीअ में शामिल थियण लाइ राब्तो कयो हो। आउं संदसि घर कॾहिं बि न वियो आहियां। मुस्तफ़ा कमाल असांजे लीडर लाइ टपोरनि वारी ॿोली इस्तेमालु करे रहियो आहे। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी बि मुस्तफ़ा कमाल ते तनक़ीद। हलीम आदिल शेख चयो आहे त PTI जे खीर में मख आणणु नथा घुरूं। मुस्तफ़ा कमाल पीपल्स पार्टी जी वंगार वेही रहियो आहे। इमरान इस्माइल कॾहिं बि साणस मुलाक़ात नाहे कई। कमालिया जो कमाल हाणे न हलंदो। कराची में पाण खे नैब चेयरमैन ऐं DG नैब कराची सॾराए अवाम खां फुरलुट कंदड़ ठग आमिर हुसैन गिरफ़्तार। ठगनि जे गिरोह जो मुख्य किरदार ख़ालिद सोलंकी दुबई मां कराची में मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसर्स खे ब्लैकमेल करे फुरलुट करण लॻो।
नैब चेयरमैन जी हिदायत ते ख़ालिद सोलंकी जो पासपोर्ट कैंसिल करण ऐं इंटरपोल ज़रिए खेसि पाकिस्तान घुराइण लाइ घरू खाते खे ख़त। नैब तर्जुमान जो चवणु आहे त ख़ालिद सोलंकी दुबई मां कराची में सरकारी ऑफिसर्स खे ब्लैकमेल कंदो हो। आमिर हुसैन वरी ऑफिसर्स खां पैसा वठंदो हो। जांच दौरान गिरफ़्तार ठग आमिर हुसैन जा वधीक अहम इंकिशाफ। नैब आमिर हुसैन जी निशानदहीअ ते जांच जो दाइरो वधाइण जो फ़ैसिलो करे वरितो। मुल्क में 40 सालनि खां वधीक उमिरि जे माण्हुनि जी वैक्सीनेशन अॼु खां शुरू। वैक्सीन ख़रीद करण ऐं लॻाइण जी हिकमत अमली हेल ताईं कामयाब रही। सिहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त जून महीने ताईं 1 करोड़ 90 लख डोज़ मिली वेंदा। 3 करोड़ वैक्सीन जी ख़रीदारी जो बि मुआहिदो थी चुको आहे। कैंसाइनो वैक्सीन जी टेक्नोलॉजी फ़राहमीअ में चीन अहम किरदारु अदा कयो। हाई कोर्ट बेंचिस में 22 मई ताईं रुगो ज़रूरी केसिस ते कार्रवाई हलाई वेंदी। सिंध हाई कोर्ट कोरोना जी 3 लहर में रोस्टर महदूद करण जो सर्कुलर जारी करे छॾियो। केसिस जी ॿुधणीअ दौरान कोरोना SOPs ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत। सर्कुलर में चयो वियो आहे त अदालतुनि रुगो तकड़ियुनि दरख़्वास्तुनि ते अदालतुनि में ॿुधणी कई वेंदी। क्रिमिनल अपील्स, ज़मानतुनि ऐं स्टे ऑर्डर सूधो ॿियनि हंगामी नोयतुनि जे केसिस ते कार्रवाई हलाए सघिजे थी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट्स में भी मुक़रर ऐं अहम नोयत जा केसिस हलाया वेंदा। स्पेशल ट्रिब्यूनल्स में भी मुक़रर केसिस हलाइण जो हुकुम। हैदराबाद सेंट्रल जेल में कोरोना केसिस वधण ते कैदियुनि सां मुलाक़ात ते पाबंदी। इंतिज़ामिया जो चवणु आहे त कैदियुनि सां माइटनि ऐं दोस्तनि जी मुलाक़ात ते पाबंदी लॻाई वई आहे। लाड़काणो में कोरोना केसिस वधण ते इंतिज़ामिया ऑफिसर्स क्लब सील करे छॾियो। कराची में अञा बि कोरोना SOPs जी भञकड़ी थी रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह टास्क फोर्स जे इजलास दौरान सूबाई वज़ीरनि खे शहरनि जा दौरा करण जी हिदायत करे छॾी। इजलास दौरान कराची ऐं हैदराबाद में कोरोना जो फैलाव रोकण लाइ वधीक सख़्त क़दम खणण जो फ़ैसिलो। पुलिस ऐं कमिश्नर कराची खे SOPs ते सख़्तीअ सां अमल कराइण जी हिदायत। इजलास खे ब्रीफिंग दौरान चयो वियो आहे त गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान कराची में मस्बत केसिस अचण जी शरह 10.2 ऐं हैदराबाद में 14.52% रही। वज़ीर आज़म सां दोस्तनि जी मुलाक़ात बहितर रही। असांजे माण्हुनि खुली ॻाल्हायो ऐं ख़दशनि खां आगाह कयो। वज़ीर आज़म इंसाफ़ जी ख़ातिरी कराईंदे चयो त हू मामलनि खे पाण ॾिसंदो। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केस क्रिमिनल न आहे। बिज़नेस इशू में FIA जो को बि किरदारु न आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ केस में का बि हक़ीक़त न आहे। हीउ जेको कुझु थी रहियो आहे सभिनी खे नज़र अचे पियो त उनजो बुनियादु कुझु ॿियो आहे। शाह महमूद कुरैशी जे बयान ते जहांगीर तरीन चयो त हल्की ॻाल्हि ते कुझु न ॻाल्हाईंदुसि। असांखे हल्कियूं ॻाल्हियूं करणु नथो सूहे। PTI अॻवान तरफ़ां पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग सां राब्तनि जी बि तरदीद। इलेक्शन कमीशन PTI परॾेही फंडिंग केस में अकबर एस बाबर जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। स्क्रूटनी कमेटी तरफ़ां लैपटॉप जे इस्तेमाल बाबति अकबर एस बाबर जी दरख़्वास्त रद्द। इलेक्शन कमीशन चयो आहे त अकबर एस बाबर खे 14 अप्रैल वारे फ़ैसिले में रुगो रिकॉर्ड ऐं दस्तावेज़ जो जाइज़ो वठण जी इजाज़त ॾिनी हुई। फ़ैसिले में कंहिं बि इलेक्ट्रॉनिक मशीन जे इस्तेमाल जी इजाज़त न ॾिनी वई। कराची भरिसां समुंड में मुहाननि जी ॿेड़ी ऊंधी थी पई। मेरीटाइम फोर्स फौरी रेस्क्यू ऑपरेशन सां मुहाननि खे बचाए वरितो। तर्जुमान जो चवणु आहे त अल उस्मान नाले ॿेड़ी में 13 मुहाड़ा सवार हुआ। बर्फ़ जा 100 ब्लॉक्स बि ॿेड़ी में रखियल हुआ। ॿेड़ी फिशाबर खां निकिरण बैदि कराची शिपयार्ड अॻियां पहुती त तवाज़ुन बरक़रार न रखी सघी। ॿेड़ी में सवार मुहाननि खे बचाइण बैदि तिबी इमदाद बि ॾिनी वई। रुगो अहिड़ियूं अॾावतूं डाथियूं वञनि जेके पाणी जे वहकरे आॾो रंडक बणजनि थियूं। सिंध काबीना आबपाशी खाते जी ज़मीननि ते क़ाइमु अॾावतूं डाहिण जी मुख़ालिफ़त करे छॾी।
सिंध हाई कोर्ट में आपाशी खाते जी ज़मीननि ते कब्ज़नि वारे केस ते ॿुधणीअ दौरान एजी सिंध तरफ़ां अॻु भराई रिपोर्ट बाबति आगाही। एजी सिंध चयो आहे त केनालनि ते 15 खां 20 फुटनि ताईं हद दख़लियूं ख़तमु कयूं वियूं आहिनि। केस ते कराची में ॿुधणी थी रही आहे ऐं सखर हाई कोर्ट मां बि ऑर्डर्स पास कया पिया वञनि। जस्टिस इक़बाल कल्होड़ो चयो त तव्हां मुतासिरनि खे मुतबादिल ॾियण लाइ प्लान ते बि कमु करियो। अदालत हुकूमत खे मोहलत ॾिए थी, माण्हुनि खे परेशान न कयो। अदालत अदावतूं हटाइण जे 3 मरहले ते कम लाइ 31 मई ताईं मोहलत ॾेई छॾी। सिविल एविएशन अथॉरिटी में पायलट्स खां पोइ GM सिक्योरिटी बि जाली हुजण जो इंकिशाफ। सुप्रीम कोर्ट जाली डिग्री ते भर्ती थियल जनरल मैनेजर सिक्योरिटी नदीम ज़ुबैरी खे पेंशन जारी करण वारो सिंध हाई कोर्ट जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सिविल एविएशन इंतिहाई बदहाल खातो आहे। पायलट जाली लाइसेंस ते जहाज़ उॾाईंदा रहिया। माण्हू जाली डिग्रीअ ते सिक्योरिटीअ जहिड़े हसास उहिदे ते बि नौकरी मुकमल करे विया। एयरपोर्ट ते CCTV कैमरास बि कमु न पियूं कनि, तरह त एयरपोर्ट्स ते स्मगलिंग थींदी आहे। अदालत सिंध हाई कोर्ट जो हुकुम मुअत्तल करण बाद ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। शादीअ लाइ घटि में घटि 18 साल उमिरि हुजण वारो कानून सिंध हाई कोर्ट में चैलेंज। कराचीअ में मुस्लमान थी मुबैना तौर पसंदी शादी कंदड़ नारी आरज़ू फातिमा जे मुड़िस अदालत में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त शरीयत में शादीअ लाइ बलूगत जो शर्त रखियलु आहे। कानून में शादीअ लाइ 18 साल उमिरि हुजण वारो शर्त शरीयत मूजिबि न आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त हीउ मामिलो शरीयत कोर्ट जो आहे ऐं हाई कोर्ट जे इख़्तियारनि जे दायरे में नथो अचे। अदालत दरख़्वास्त गुज़ार खां दलील तलब कंदे चयो त ॿुधायो वञे त हाई कोर्ट या शरीयत कोर्ट हिन मामले खे ॿुधण जो इख़्तियार रखनि थियूं या न। दरख़्वास्त ते ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी। ऐं सेठाजा में 2 ॾींहंनि खां गुम ॼाणायल औरत जो खूह मां लाश अथे। ॻोठाणनि गॾियल कोशिश सां औरत रीना चन्नो जो लाश खूह मां ॿाहिरि कढियो। पुलिस वारिसनि जे इनकार ते लाश जो पोस्टमार्टम न करायो। वारिसनि जो चवणु आहे त औरत जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो, कंहिं ते क़त्ल जो शक न आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी 2 ॾींहं अॻु मुबैना तौर घरां निकिरी वई हुई। अॼु संदसि लाश हथायो आहे। वारिसनि तरफ़ां पोस्टमार्टम कराइण खां इनकार बाद मामले जी वधीक जांच न कई वई।